बरे सगीर जे मुसलमाननि लाइ हिकु अलॻि ऐं आज़ाद वतन पाकिस्तान जे हासिलात जी जिदोजहद में नौजवाननि ऐं शागिर्दनि जेको किरदारु अदा कयो उहो तारीख़ जो हिकु सुनहरी बाब आहे। जॾहिं बरतानवी राज ऐं हिंदू अक्सरियत जे सियासी दॿाउ मुसलमाननि खे घेरे में आणे छॾियो हो, तॾहिं हितां जे शागिर्दनि पंहिंजो मुस्तक़बिल, पढ़ाई ऐं आराम कुर्बान करे पाण खे आज़ादी जी तहरीक में अर्पे छॾियो। कायदे आज़म मोहम्मद अली जिनाबे नौजवाननि जे इन बेखौफ़ अज़म ते सभ खां वधीक भरोसो कयो ऐं खेनि पंहिंजो सभ खां मज़बूत बाज़ू करार ॾिनो। शागिर्दनि जे जोश ऐं जज़्बे खे हिकु मुनज़्ज़िम सियासी ताक़त में तब्दील करण लाइ ऑल इंडिया मुस्लिम स्टूडेंट्स फेडरेशन जो बुनियादु रखियो वियो। हिन प्लेटफॉर्म सॼे बरे सगीर जे मुसलमान शागिर्दनि खे हिकु झंडे हेठि गॾु कयो। शागिर्द रुगो किताबी हद ताईं आज़ादी जो ख्वाब न ॾिसी रहिया हुआ, पर उन्हनि अमली सियासत जे मैदान में लही बरतानवी राज आॾो हिकु मज़बूत भित बीहारे छॾी। उन दौर जे अज़ीम शागिर्द अॻवाननि पंहिंजे ॾींहं राति जी महिनत सां तहरीक खे घर घर ताईं पहुचायो। सिंध मदरसतुल इस्लाम ऐं SM कॉलेज कराची जे शागिर्द अॻवाननि सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, काज़ी मोहम्मद अकबर, अमीर अली लाहौरी ऐं अब्दुल करीम चस्ती सिंध जे शहरनि खां वठी दुराहन ॻोठनि ताईं आज़ादी जी शमा रोशन कई। इस्लामिया कॉलेज लाहौर जे शागिर्द अॻवान हमीद निज़ामी, मियां मोहम्मद शफ़ी ऐं AP फज़लुल हक़ लाहौर खे तहरीक जो गढ़ बणायो। अलीगढ़ मां राजा साहब ऑफ महमूदाबाद अमीर अहमद ख़ान जहिड़नि नौजवाननि पंहिंजी सॼी दौलत ऐं वक़्तु कायदे आज़म जे क़दमनि में निछावर करे शागिर्दनि जी माली ऐं सियासी मदद कई। 1945 खां 1946 जूं आम चूंडूं पाकिस्तान जे क़याम लाइ हिकु रेफरेंडम जी हैसियत रखंदियूं हुयूं। उन नाज़ुक मोड़ ते मुस्लिम लीग वटि वसीलनि ऐं कारकुननि जी सख़्त खोट हुई। उन वक़्तु अलीगढ़, लाहौर, पिशावर ऐं कराची जी यूनिवर्सिटीज़ जा हज़ारे शागिर्द पंहिंजा क्लास छॾे अमली मैदान में निकिरी पिया। उहे नौजवान थर जे रेगिस्ताननि, बलूचिस्तान जे जबलनि ऐं ख़ैबर जे दरनि ताईं पखिड़िजी विया। उन्हनि आम माण्हुनि खे ॿ क़ौमी नज़रिए खां आगाह कयो, मुस्लिम लीग जो पैगाम पहुचायो ऐं चूंडुनि में तारीख़ी फतह ॾियारी। आज़ादी जो इहो सफ़र सोलो न हो। शागिर्दनि पंहिंजी पुरमुन जिदोजहद दौरान मुख़ालिफ़नि जी लठियुनि जो बहादुरी सां मुक़ाबिलो कयो, जेलुनि जूं सख़्तियूं सठियूं ऐं केतिरनि ई नौजवाननि पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कया। 14 अगस्त 1947 ते जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो, तॾहिं तारीख़ जी सभ खां वॾी हिजरत थी। लखें लुटियल ऐं ज़ख़्मी मुहाजिर जॾहिं नए मुल्क में पहुता, तॾहिं बि उहे शागिर्द ऐं नौजवान हुआ जिन अॻियां वधी रिलीफ कैंप्स जो इंतज़ाम संभालियो, ज़ख़्मियुनि जी मलम पटी कई। पाकिस्तान जी आज़ादी रुगो तक़रीरुनि सां न, पर उन वक़्त जे नौजवाननि ऐं शागिर्दनि जे रत, पघर ऐं बेलोस कुर्बाननि जे बदिले में मिली हुई। उन्हनि पंहिंजो अॼु असांजे सुभाणे लाइ कुर्बान कयो ऐं साबित कयो त जॾहिं कंहिं क़ौम जो नौजवान सची नियत सां उथी बीहंदो आहे त दुनिया जी का बि ताक़त उन जो रस्तो रोके नथी सघे। अॼु जे शागिर्द खे तफ़रीह खां ॿाहिरि निकिरी तालीम, तहक़ीक़ ऐं मस्बत सोच खे पंहिंजो हथियार बणाइणो पवंदो। इहा ई तहरीक पाकिस्तान जे शहीदनि ऐं सिंध जे अज़ीम शागिर्द अॻवाननि खे सची ख़िराज तहसीन हूंदी, जिन पंहिंजो अॼु असांजे सुभाणे लाइ कुर्बान कयो।